उमन चौधरी खां पढ़ीदन वेंदड़ लिंक रोड जे गुज़िरियल केतिरनि सालनि खां मरम्मत न थी, जंहिं सबब रोड हंधा हंधा टुटी पियो। रहवासिन मोहम्मद सालिद शर, मोहम्मद जुमन मरी, उस्ताद रसूल बख्श ख़ास खेली, कादिर दाद शर, गुलाम मुर्तज़ा मरी, ओशाक अली मरी ऐं ॿियनि कूंज न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त उमन चौधरी लोची कोट लालू समेत आसपास जे सभई माण्हुनि जो पढ़ीदन वेंदड़ लिंक रोड तां गुज़र थिए थो, पर बदकिस्मती सां रोड ॾांहुं केर बि ध्यानु ॾियण लाइ तयार नाहे। रोड टुटल हुजण सबब रहवासिन खे सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियणो पवे थो। हुननि चूंडियल नुमाइंदनि ऐं वसवारनि खे अपील कंदे चयो त उमन चौधरी खां पढ़ीदन वेंदड़ रोड तामीर कराए वञे त जीअं रहवासी परेशानी खां बची सघनि।